अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, जी तव्हीं ॾिसी रहिया आहियो विलेज व्लॉग ऐं मां तव्हां सां गॾु आहियां यार मोहम्मद बलोच। सो ही ग़रीबाणो विलेज आहे पंहिंजो। सो वीडियो ठाहिण जो हिकिड़ो ई मक़सदु, सो अव्हांखे ख़बर आहे अॼु हिकु अहिड़ी शख़्सियत आई आहे पाण वटि जेको तमामु बहितरीनु हिकिड़ो फ़नकार बि आहे ऐं उन खां पोइ तमामु बहितरीनु आवाज़ु आहे उनजो। सो थोरो ई बंदि आहे, जेसीं तव्हां भले थोरो इंजॉय कयो, ठीकु आहे। सो सिंधवासी आहे, नालो आहे मोहम्मद अली सोलंकी। सो उन जे आवाज़ में पाण कलाम ॿुधंदासीं, ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम मोहम्मद अली, खैर ज़ोर तयार मज़े में खैर है बाबा? अमन अमन, तू दा खैर है? वे 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 वे। सो ही ग़रीबाणो तॾो आहे ऐं असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि सिंध जो मशहूरु फ़नकार, माना नाले वारो फ़नकार जंहिं हिन जो टैलेंट जो कंहिं बि क़दुरु न कयो। सो ही टंडो आदम खां पंधु करे आयो आहे मूं वटि ऐं मूंसां हिन अर्ज़ु कयो त बाबा यार मूं वटि हीउ मसइलो लॻो पियो आहे, सपोर्ट कयो यार। मूं चयो बाबा चलो ठीकु है, जेको ग़रीबाणो हाल। सो मोहम्मद ॿियो खैर आहे? हाँ, तबियत सही है? हाँ, सफ़ा टणा टण लॻा पिया आहियो? अच्छा, ॿियो हाल वाल ॾे? हाँ, छा था चवणु चाहियो अव्हांजी जेका फ्रेंड आहिनि या पब्लिक खे छा चवणु चाहियो था सिंध जे हवाले सां, सिंध जे टैलेंट जे हवाले सां? असीं इहो ई चवणु चाहियूं था त शौक़ु मञा केरु ॻाइणु कोन कंदो आहे। कंहिंखे शौक़ु मञा जवंदा लुड़क अखि मंझि ईंदो आहे, उहो बि शौक़ु में कोन ईंदो आहे। बेशक बेशक। हिकिड़ी ॻाल्हि कनि था त लो चयो सोन खे, चई यार तोखे जॾहिं महिल सोनारो ठाहे थो तॾहिं तुंहिंजो रड़ निकिरे कोन थी, आवाज़ु अचे कोन थो। ऐं तूं जॾहिं तोखे केरु ठाहींदो आहे त पोइ तूं छो रड़ियूं कंदो आहीं? कोन चवंदो आहे लो खे? जी जी। तॾहिं लो चवंदो आहे, चवंदो यार ॻाल्हि ॿुध, तूं सोन आई तोखे सोनारो ठाहे थो न, कंहिं शइ सां पकड़ हूंदी या हथोड़ी हूंदी या कहिड़ी शइ हूंदी लो जी, उन सां तोखे हारे हारे ठाहींदो तॾहिं तुंहिंजी रड़ कोन निकिरे। बिल्कुलु। मूंखे आ रड़ तॾहिं थी निकिरे छो त मूंखे लो खे लो थो ठाहे, पंहिंजे खे जॾहिं पंहिंजो थो कटे न। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। इंसान जी रड़ निकिरे था।